नसीराबाद में पुरस्कार तौर गुम थी वियल नींगर जो वाहमा लाश हथायो आहे। आर्थर वाहमा 7 वरनि जे मेहदी रज़ा पुट हुबदार लगारी जो लाश हथायो आहे। वारसन जो चवण हो त नींगर काल शाम खां पुरस्कार तौर गुम हो। अॼु सुबुह वाहमा संदसि लाश मिलियो आहे। ख़बर शामिल कयो पिया नसीराबाद में पुरस्कार तौर गुम थी वियल नींगर जो वाहमा लाश हथायो आहे। आर्थर वाहमा 7 वरनि जे मेहदी रज़ा पुट हुबदार लगारी जो लाश हथायो आहे। वारसन जो चवण हो त नींगर काल शाम खां पुरस्कार तौर गुम हो। अॼु सुबुह वाहमा संदसि लाश मिलियो आहे। ख़बर शामिल कई पिया नासी नसीराबाद में पुरस्कार तौर गुम थी वियल नींगर जो वाहमा लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर लाबख्श कुरैशी। लाबख्श कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? पेश आयो आहे नसीराबाद में त नसीराबाद लिगारी माले जो रहवासी मासूम 5-6 जो ॿार हुआ मेहदी रज़ा कल शाम घरां निकिरी वियो हुयो ऐं हुनजी ॻोल्हा जारी हुई ऐं मुसलसिल ॻोल्हा बाज़ ॿार हथु न अची सघियो हो। अॼु सुबुह नसीराबाद लॻे ॻोठ पिड़मल भरिसां आथरवाह जी शाख मां ॻोठाणनि खे मासूम ॿार जो लाश हथायो आहे, जंहिंजी सुञाणप मासूम मेहदी रज़ा पुट हुबदार अली डिगारी तो रखी आहे। जंहिंखां पोइ लाश रूरल सेंटर नसीराबाद आंदो वियो, जितां लाश घर पहुचायो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ऐं ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे नसीराबाद जे लिगारी मोहल्ले में। ज़वार हुबदार अली डिगारी जेको शिया अॻुवाण पिणु आहे, समाजी वर्कर आहे, इहो हुनजो नंढो मासूम पुटु आहे जेको अथरवाह जी शाख में ॿुॾी फोत थी वियो आहे। जी महिरबानी अलाह बख्श कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।